लीडर टीवी जे प्रोग्राम कलमकार में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंधी सात जो हिकिड़ो नुमायां आवाज़ ऐं कई किताबनि जो ख़ालिक़, कई तर्जुमा कंदड़ शख़्स ऐं सिन्फ़ जे हिसाब सां कहाणीकार तौरु मशहूरु, पर असां नंढे हूंदे खां उनखे हिकिड़े ॿिए रूप ऐं ॿी शिकिल में बि ॾिठो। जनाब ज़ेब सिंधी उर्फ़ मोहम्मद ख़ान शेख साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी लीडर टीवी खे टाइम ॾियण जी। ऐं सभ खां वल ही जेको मोहम्मद ख़ान आहे, इहो तव्हांजे लिखणनि में मोहम्मद ख़ान केसि ताईं रहियो? अॻु में त मूंखां इहो पुछो त मुंहिंजो छठीअ जो नालो छा हुयो? प्लीज़। मोहम्मद ख़ान ते पोइ था अचूं। अच्छा, मोहम्मद ख़ान अञा पोइ आहे? पोइ आहे। अच्छा। मुंहिंजो छठी जो नालो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी निस्बत सां फ़क़ति मोहम्मद रखियो वियो। अच्छा। ख़ान उन में कोन हो। बाबा मरहूम कॾहिं बि मूंखे उन नाले सां ज़िंदगीअ में कॾहिं बि सॾु न कयो। पुट करे सॾु कंदो ऐं पछाड़ी जे ध्यानु न हुजे मुंहिंजो त छोकिरा करे सॾु कंदो, नालो हुन ज़बान ते मुंहिंजो न आंदो। मूंखे चङी तरह यादि आहे। बाबा पुलिस डिपार्टमेंट में हो, तव्हांखे बि ख़बर आहे त पहिरें क्लास में जॾहिं मूंखे दाख़िला जे लाइ त बाबा ड्यूटीअ ते मसरूफ़, पोइ हिकिड़ो सिपाही हो पुलिस जो, उनखे चई फलाणे स्कूल में वठी वञ, हेड मास्तर खे फलाणे खे ॿुधायसि मुंहिंजे नाले, त उनखे पुटु आहे न एडमिशन करणी आहे। उते वियासीं त हेड मास्तर पुछो नालो, त मूं चयो मोहम्मद। चई पूरो नालो ॿुधाए, त मूं चयो इहो ई आहे। ऐं बहरहाल दाख़िला थी वई। ॿिए ॾींहं ते आउं स्कूल वियुसि, हाज़िरी लॻी। हाज़ुर साईं, सिंधी स्कूल में पढ़ियासीं असां, तॾहिं प्राइवेट स्कूल बि हूंदा बि कोन हुआ, सिंधी स्कूल में, सरकारी स्कूलनि में पढ़ियासीं। ॿिए ॾींहं ते जॾहिं हाज़िरी शुरू थी त हिकिड़ो नालो पुकारियो वियो, उस्ताद मोहम्मद ख़ान। त कंहिं बि जेको हथु मथे न खयो, हाज़ुर साईं कोन चयो। ॿ टे दफ़ा थियो त चई भला नई दाख़िला कंहिंजी थी आहे? त मूं चई पोइ तूं छो नथो जेको आहे पंहिंजी हाज़िरी ॾे? मुंहिंजो नालो मुंहिंजो आहे मोहम्मद। ही ख़ान जेको आहे मूंखे ख़बर कान्हे। हाणे उहो छा आहे त हेड मास्तर को लिखी छॾियो हथ सां, त हाणे फ़क़ति मोहम्मद। हा, उहो ॾुखियो बि आहे। पोइ उते स्कूल में मूंखे ख़ान लॻाए वियो ऐं पोइ ईअं थी वियुसि मोहम्मद ख़ान। ऐं पोइ मोहम्मद ख़ान खां पोइ छा चयो तव्हां? लिखणु कॾहिं शुरू कयो मोहम्मद ख़ान? हा, मोहम्मद ख़ान जेको लिखणु शुरू कयो 6 या 7 क्लास में पढ़ंदो हुउसि, गवर्नमेंट पायलट हाई स्कूल लाड़काणो। ऐं सुबुह जो सवेर वेंदो हुउसि। पढ़ण में मां को सुठो शागिर्दु कोन हुउसि, पर स्कूल सवेर वेंदो हुउसि। जॾाओ या विच थरा? न न, मूंखे बसि दिलचस्पी हुई त शुरूअ में जीअं मां वियुसि हाई स्कूल में, त मुंहिंजी दिलचस्पी हुई ड्राइंग में। अच्छा। ऐं ॿियो उर्दू में, जेको उर्दू ते पढ़ाई पियो, छो त उर्दू फैमिली में बि मां रहियो आहियां हिते कराची में। उर्दू फैमिली में नंढपण में मुंहिंजो वक़्तु गुज़रियो आहे। बाबा जो दोस्त हुयो, उनजूं तमामु वॾियूं यादगिरियूं आहिनि मूं वटि। मुंहिंजो चाचो हिते रहंदो हुओ, चाचे जो घरु हिकिड़ो महल मां घरु हूंदो, पर 2 ॾींहं उते रही पोइ भॼी वेंदो हुउसि, मूंखे होॾे रहणो आहे। पोइ उन नंढड़े घर में रहंदो हुउसि, त मुंहिंजी उर्दू उन ज़माने खां तमामु सुठी हुई, त मूंखे उर्दू सुठी ईंदी। ऐं ड्राइंग में मुंहिंजी दिलचस्पी हुई, त इहे सब्जेक्ट ईंदा हुआ। पोइ उते पंहिंजो सुबुह जो वेंदो हुउसि। पोइ हिकिड़ो नौजवान ईंदो, हुनजो नवाज़ नालो शेख हो। उहो अचे आखाणी ॿुधाईंदो। राति जो को अमड़ खां नानी खां को लोक कहाणी ॿुधी आयो। किथे? लाड़काणे पायलट स्कूल में। उहो नवाज़ शेख साहब, मोहम्मद नवाज़ शेख गॾु पढ़ंदो। हाणे मूंखे का ख़बर गॾु पढ़ंदो, माना उहो कहाणी पढ़ी तव्हांखे ॿुधाईंदो? न न, हू को वॾड़नि खां ॿुधी ईंदो या छा, जीअं अमड़ियूं ॿुधाईंदियूं, त बहरहाल नंढियूं नंढियूं आखाणियूं ॿुधाईंदो। त पोइ मां उन महिल सोचींदो हुउसि त मां इन खां सुठी कहाणी मां पाण बि लिखी सघां थो। हाणे मूंसां मसइलो इहो त मूंखे मैथमेटिक न ईंदी, मूंखे अञा ताईं नथी अचे। जेकर तव्हां मूंखे को प्राइमरी लेवल जो वंड ऐं ज़रब जो को ॾींदव को हिसाबु, त मूंखे अॼु ताईं बि नथो अचे। पोइ थियो ईअं त मैथमेटिक जो जेको टीचर हो, उनजो नालो एजाज़ साहबु, अलाह हुनखे जन्नत ॾिए, गुज़ारे वियो आहे। पहिरें ॾींहुं मुंहिंजो हिसाबु ग़लति निकितो, ॿियनि जो बि कुझु छोकिरनि जो ग़लति निकितो। हथु खोलियो, हिकिड़ो रूल लॻो,
ठीकु आहे, ॿिए ॾींहुं बि लॻो, टे ॾींहुं बि लॻो, ऐं जॾहिं मुसलसल इहो थियो उहो हिसाब ॾे मूंखे न अचे, पोइ हिकिड़ो रूल लॻंदो, ठीकु आहे मां एक्सेप्ट कयां पियो हिन सज़ा खे, मूंखे नथो अचे। पर हुन साहब कॾहिं इहो न चयो, न कयो त हेॾे अचु मुंहिंजे भरिसां बीह त मां तोखे ॿुधायां थी छो कीअं थींदो, इहो हुन तकलीफ़ न कई। पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ ईअं थियो, छो त मुंहिंजो रोज़ु हिसाबु ग़लति पियो थियो। कुझु ॾींहंनि खां पोइ जॾहिं हुनजो क्लास हुयो आयो, अॻु में हुन रूल खयो ऐं अॻु में अची मूंखे चई हथु खोल, मूं हथु खोलियो त हिकिड़ो रूल आहे। उन खां पोइ हुन हिसाबु लिखियो ब्लैक बोर्ड ते, मां हर्ट थियुसि ॾाढो, त मां अॼु बि हिसाबु ग़लति कयां, मूंखे ख़बर आहे, पोइ मूंखे रूल हणे हा, जिन जो बि ग़लति आहे हणे हा, मूंखे हणे हा, हीअ मूंसां ज़्यादती थी आहे, हाणे मूंखे हिन वटि पढ़णो कोन्हे को। उहो ॾींहुं उनजो पीरियड हूंदो रिसेस खां पोइ, उन ॾींहं खां पोइ मूं छा कयो त रिसेस में स्कूल मां भॼी वेंदो हुउसि, छो त इहा ज़्यादती मूंखां रूल बर्दाश्त करे पियो वञा। मुंहिंजा नाज़ुक हथ आहे, मुंहिंजा हथ जेकॾहिं तव्हां अॼु बि ॾिसंदव त ॾाढो सॉफ्ट आहिनि, छो त मूं या त कलम जी कमाई खाधी आहे या ॻाल्हाइण जी। एज़ प्रोफेसर, एज़ कॉम्पियर, जेको बि मां रेडियो ते कमु कयो प्रोड्यूसर जी हैसियत सां, कॉम्पियर जी हैसियत सां, त मूं ॻाल्हायो, लफ़्ज़नि जी कमाई, पोइ हथ सां लिखां, हथ पोरियो न कयो तव्हां, हथनि जो पोरियो मूं ज़िंदगी में न कयो। ऐं फिज़िकली बि मुंहिंजा हथ पेर ॾाढो सॉफ्ट रहिया आहिनि नंढे लाइ खां वठी। त उहो रूल जेको आहे हिकिड़ो मुंहिंजे हथ ते ॻाढ़ो निशान छॾींदो हुयो, जेको तक़रीबन मंझंदि ताईं शाम ताईं मौजूदु रहंदो। पर मां हुनखे एक्सेप्ट कयो पियो, ठीकु आहे मूंखे नथो अचे, हुन साईं मूंखे न सेखारियो सॾु करे, ठीकु आहे इहो बि। पर जॾहिं तव्हांखे ग़लतीअ खां पहिरें सज़ा ॾिनी वञे त मां हिनखे एक्सेप्ट न पियो करे सघां कंहिं बि सूरत में। ॿिए ॾींहं ते आउं रिसेस में भॼी वियुसि ऐं पोइ रोज़ु रिसेस में भॼी वेंदो हुउसि। लाड़काणे जे पायलट स्कूल खां घर वञिबो हो त विच में ईंदो जनाह बाग। हाणे घर वेंदुसि त बाबा साईं त घर कोन हूंदो, पर अम्मा जेका आहे ज़ाहिरा मूंखे कोन छॾींदी त तूं सवेर छो आयो आहे। पोइ जनाह बाग में वञी वेही रहंदो हुउसि। पोइ हुते पोपट भिंभोरियूं उन्हनि जे कॾ डुकियुसि, पर इहो आहे त मूं भिंभोरियुनि जा पर कोन पटिया, पोपटनि में हथ विझी उन्हनि जा रंग कोन मेसारिया। पोइ हुते पोइ वेठो सोचींदो बि हुउसि। पोइ ईअं आखाणी मुंहिंजे दिमाग़ में ईंदियूं। हिकिड़े ॾींहुं अख़बार में को उर्दू अख़बार हुई, मशरक़ नाले निकिरंदी कराचीअ मां, उनजो ॿारनि जो सिफ़ो किथे मूंखे नज़र अची वियो। पढ़ियमि उन में नंढियूं नंढियूं आखाणियूं। मूं हिकिड़ी नंढड़ी हिकिड़ी आखाणी लिखी उर्दूअ में ऐं उहा पोस्ट करे छॾी। ॿिए हफ़्ते मोहम्मद ख़ान शेख जे नाले सां उहा आखाणी छपिजी वई। इहो को मां सम्झां थो 72 हूंदो, कुझु अहिड़ो वक़्तु हुयो। पोइ 2 साल खनि, इहो कहिड़ो दर्जो था पढ़ो? मां 6 में आहियां 7 में। पोइ 2-2.5 साल ईअं आखाणी लिखियूं मूं, कुझु उर्दूअ में कुझु सिंधीअ में बि। अल वहीद अख़बार निकिरंदी, उन अल वहीद हिकिड़ी त अॻे ई, पोइ वरी उन दौर में बि अख़बार हुई, उन में ॿारनि जो सिफ़ो ईंदो हुओ सिंधीअ में। त सिंधीअ में अल वहीद अख़बार में ऐं उर्दूअ में मशरक़ जो ॿारनि जो सिफ़ो, जंग जो ॿारनि जो सिफ़ो ऐं हमदर्द नो निहाल। हमदर्द नो निहाल में दिलचस्प ॻाल्हि ॿुधायां तव्हांखे त हुन में नूरुदा शाह बि लिखंदी हुई, उहे उन एज वारियूं तहरीरूं। पर उन एज में अदी नूरुदा शाह जी तहरीर मूंखे अॼु बि यादि आहे त हिकिड़े पूरे पेज जी हूंदी, पेज खां वधीक हूंदी, ऐं मुंहिंजी तमामु का नंढड़ी के लतीफ़े टाइप एतिरी तहरीर छपी बि हुई। अदी नूरुदा शाह जी तहरीर सुफ़नि ते हूंदी हुई, हुनजी तस्वीर सां गॾु, उन दौर जी तस्वीर सां गॾु। सो ईअं जेको आहे पंहिंजो पोइ मोहम्मद ख़ान 2-2.5 साल हलियो ऐं पोइ हिकिड़ो अहिड़ो मोड़ आयो जो मोहम्मद ख़ान मां पोइ वरी ज़ेब सिंधी ॾांहुं स्विच थियो। इहो ज़ेब ऐं सिंधी कीअं थिया? लाड़काणे में हिकिड़ो सहाफ़ी हो मोहम्मद ख़ान शेख, शायदि तव्हांखे यादि हुजे, बाबा जो कज़न हो। हा, जेको कंबर में रहंदो हो। उन लाड़काणे शहर में रहंदो हो, बाकराणे रोड ते हुनजो घर हुयो। अच्छा, हू आहे। जनाबाग रोड ते हिते पाकिस्तान प्रेस हूंदी हुई, उन प्रेस जो मालिक हो। बसि मूं सम्झो। ऐं इबरत अख़बार जो लाड़काणे में रिपोर्टर हूंदो ऐं पंहिंजी प्रेस तां हू हफ़्तेवार पाकिस्तान अख़बार निकिरंदी, नंढियूं अख़बारूं उन ज़माने में निकिरंदियूं, शहरनि में निकिरंदियूं। हा, हाणे हुनजो नालो लिखियलु हूंदो हुन अख़बार ते, एडिटर मोहम्मद ख़ान शेख। होरे किथे ॿाराणी शइ छपिजे त मोहम्मद ख़ान शेख।
सो हिकिड़े ॾींहुं को मूं आर्टिकल लिखियो ऐं उन प्रेस ते कंपाज़िटर खे ॾेई आयुसि वञी त हिन में अख़बार में छपे छॾिजो। उहो कंपाज़िटर छपे छॾियो, शायदि शेख साहिब जी नज़र न आई, ख़बरूं 2-3 कढी को छपे छॾींदो करे या को आर्टिकल किथां। सो साॻी अख़बार में मोहम्मद ख़ान शेख जे नाले सां लॻो आर्टिकल त शेख साहिब जांच कई कंपाज़िटर खां त केरु हो। हाणे उन प्रेस खां थोरो ईदगाह जे लाड़काणे जी ईदगाह जा जेके पुठियां दुकान आहे हिते हो, ऐं ईदगाह वारी घिटीअ खां वञो अॻियां ते जलसा मेले में मुंहिंजो घर हो। कंपाज़िटर मूंखे सुञातो पियो, ॿुधाई साईं फलाणो छोकिरो, ऐं बाबा खे हर को सुञाणंदो हो, शहर जा माण्हू तव्हांखे ख़बर आहे। साईं शेख साहिबु मोहम्मद ख़ान शेख जो पहुतो हुते। हिकिड़े ॾींहुं बीठा हुया को अंदरि, बाबा मूंखे सॾायो, वयसि मूं साईं खे हथु ॾिनो, चई बाबा हे चाचे जी ॻाल्हि ॿुध। बसि हुकुम त हुन मूंखे मोहम्मद ख़ान शेख साफ़ी जेको मूंखे चई पुटु हाणे ॻाल्हि इहा आहे त इहे मोहम्मद ख़ान शेख जे नाले सां मां अॻु में बि किथे के नंढियूं नंढियूं तहरीरूं ॾिठियूं आहिनि, वरी पंहिंजी अख़बार में ॾिठो त मां इहो मज़मून त मुंहिंजो लिखियलु ई कोन्हे को, ऐं मां जॾहिं ॾिठो तॾहिं ख़बर पई, मां सोचियां पियो त हूअं केरु आहे, पर हाणे मूंखे ख़बर पई जो तूं कंपाज़िटर खे ॾेई आहे। मूं चयो हा। हाणे हुन मूंखे सम्झाइणु शुरू कयो, चई पुटु ॻाल्हि ॿुध, तूं नौजवान आहे, नौजवान त छा अञा ॿार जहिड़ो हुउसि मां, चई तूं पंहिंजे नाले सां गॾु तख़लुस लॻाए। त मूं चयो छो? चई नौजवान आहे, सुठो लॻंदो तोखे। त मूं चयो मुंहिंजो चाचा तव्हांजी ॻाल्हि मुंहिंजी अखियुनि ते, पर मां पंहिंजो नालो छो बदिलायां? मुंहिंजे अंदरि में हिकिड़ो ज़िदी ॿार बि हुयो, ऐं उहो ज़िद पंहिंजे राइट्स जे लाइ ॻाल्हाइण जो अॼु बि आहे मूं में। त हुन ॾिठो बाबा ॾांहुं, त मूं बाबा खे चयो, मूं चयो बाबा मां पंहिंजो नालो तब्दील छो कयां? मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे, मां छो कयां? बाबा शेख साहिब ॾांहुं ॾिठो, चई हाणे ॿार जी ॻाल्हि त सही आहे। सो बहरहाल शेख साहिबु चांहि जो कोप पी बाबा सां कचहरी करे हलियो वियो। ऐं पोइ मूं उन ते सोचियो सही ज़रूरु, ज़ाहिर हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकिड़ो माण्हू अचे जेके मां चाचा बि चवां, माइट बि हुजे, मां सोचींदो हुउसि कॾहिं कॾहिं, पर इन नाले सां बहरहाल लिखंदो रहियुसि। 1973 में 23 जमियतुल शुरा जी 23 कॉन्फ्रेंस थी लाड़काणे जे जनाबाग में, ऐं मां सम्झां थो जेतिरे क़दुरु मुंहिंजी यादगिरी आहे त उन 23 कॉन्फ्रेंस खां पोइ जमियतुल शुरा जी कॉन्फ्रेंस पोइ शायदि कोन थी। उन में जमियतुल शुरा सिंध जी कॉन्फ्रेंसुनि में सॼी सिंध जा शाइर ईंदा। हाणे उहा पहिरीं कॉन्फ्रेंस हुई या को मुशाइरो वॾी लेवल जो जंहिंमें मां वियुसि। जनाबाग में हूअं ई रोलू माण्हू, मां हितां पियो गुज़रंदो, ख़बर पई कॉन्फ्रेंस आहे, शाम जो अचे मां बि वेही रहियुसि, ऐं उन में शुरू थियो मुशाइरो। अलाए केतिरा शाइर आया, ऐं हिकिड़ो उन सां दिलचस्पु वाक़ियो बि जेको सिंधी अदब में दोहिराइबो आहे। पहिरियों हिकिड़ो उहो वाक़ियो ॿुधायां, पोइ अचां थो त ज़ेब सिंधी कीअं थो थिए पियो। फैज़ बख्शापुरी साहिब लाइ चयो वेंदो आहे त हिकिड़े हंधि उन शेर पढ़ियो, फैज़ बख्शापुरी जेके चवंदा, केतिरनि जाइनि ते इहो कननि ताईं बि पहुतो आहे, किथे पढ़ियो बि आहे, त किथे शेर पढ़ी वञी मोटियो पे वेठो पे त के रड़ कई साईं कुझु सिंधीअ में बि त ॿुधायो, छो तूं फारसी घणी इस्तेमालु कंदो। त इहो वाक़ियो मुंहिंजे साम्हूं थियो जनाबाग में। शेर पढ़ी जॾहिं वापसि वञणु लॻो त कंहिं रड़ कई त साईं सिंधीअ में बि त कुझु ॿुधायो। त फैज़ बख्शापुरी साहिबु मोटी आयो, माइक जे अॻियां चई, लफ़्ज़ मूंखे यादि आहिनि, मुंहिंजी यादगिरी ॾाढी सुठी अथव, चई मूं सिंधीअ में त बकियो पए, इहो चई वञी वेही रहियो। बहरहाल हाणे इहो पहिरियों हिकिड़ो वॾो मुशाइरो ॿुधां पियो मां, जंहिंमें सिंध सॼी जा शाइर आयल हुआ, ऐं न मुंहिंजो को घणो मुतालियो हो, न का घणी सम्झ हुई। उन्हनि में केतिरनि शाइरनि खे ॿुधो, कुझु सम्झियो, कुझु हवा में गुज़री वियो, घणो हवा में गुज़री वियो, थोरो अंदरि वियो। पोइ हिकिड़ो शाइर आयो, उन जो शेर पढ़णु शुरू कयो त मां सिधो थी वेही रहियुसि। हुन जो अंदाज़ मुंहिंजे अंदरि में लहंदो वियो जीअं हिकिड़ी सिट पढ़े, जेका हुनजी अदायगी उहो मुंहिंजे दिमाग़ मां अंदरि लहंदी वई। ऐं उन शाइर जो नालो हुयो ज़ेब आकली। उतां मां निकितुसि, मूं सोचणु शुरू कयो त हाणे ज़ेब आकली लाड़काणे जे भरिसां ॻोठ आहे, कंहिंखां पुछा कंहिं चयूं आकली ॻोठ जो आहे। ऐं उन ॾींहुं मां उते मिलियो बि कुझु शाइरनि सां, साईं मुख़्तुम तालिबुल मौला साहिबु हुया स्टेज ते, त मां स्टेज ते चढ़ी वियुसि। इहे उहे फंक्शन आहिनि जेके मोहम्मद अली जोहर साहिब वारा कराइनि? हा, मोहम्मद अली जोहर साहिबु हुन में हुयो।
सो जॾहिं मुशाइरो ख़तमु थियण ताईं मां वेठो हुउसि ऐं पोइ मां उथी स्टेज ते वियो हुउसि। मखदूम साईं तालिबुल मौला साहब खे वञी हथु ॾिनो हो मूं ऐं ज़ेबा अकली सां बि किथे मिलियुसि ऐं मुंहिंजे खीसे में नोट हूंदा हुआ, कुझु रुपयो ॻाढ़ा नोट हूंदा रुपए वारा, मूं कढी उहो हिकिड़ो तालिबुल मौला साहब खे ॾिनो, मूंखे हिन ते ऑटोग्राफ खपे। मूं तालिबुल मौला साहब खां बि नोट ते ऑटोग्राफ वरितो, ज़ुल्फ़कार अली भुट्टे खां बि वरितो हो। तालिबुल मौला साहब वारो नथो लियो, ज़ुल्फ़कार भुट्टे जो नोट ते वरिता, रुपए जे नोट ते वरिता, आर्टिकल उहो त मूं वटि अॼु ताईं मौजूदु आहे। सो मूं ॻाल्हि पे कई त हाणे जॾहिं उतां मोटियुसि मुशाइरे मां त मां राति जो सोचींदो रहियुसि, मुंहिंजी हाणे ॻाल्हि इहा आहे त वाक़ई जेको आहे पंहिंजो हाणे उहो चाचो बि लिखे थो पियो माइट बाबा जो मोहम्मद ख़ान शेख, मां बि मोहम्मद ख़ान, हाणे मूंखे वाक़ई कुझु सोचणु खपे। हाणे मुंहिंजो आकली त सुठो लॻे थो, एतिरी सम्झ मूंखे अचे पई ज़ेब आकली सुठो लॻे। हाणे मां लिखां थो ज़ेब लाड़काणी हुई त मूंखे मज़ो न पियो आयो, मूंखे मज़ो न पियो आयो। पोइ इहे ॿ टे ॾींहं सोचे मूं चयो भला मां आकिल ॻोठ सां आहे त मां पंहिंजो नालो सिंध सां थो जोड़ियां ऐं मां पंहिंजो नालो सिंधी थो कयां, ज़ेब सिंधी थो कयां। सो ईअं मूं ज़ेब सिंधी करे छॾियो। हुनजे अंदाज़ खां ॿुधी, हुनजे स्टाइल खां ॿुधी, छो त उहो रेडियो जो माण्हू हो, न त शाइर शायदि हुते ॿिया तमामु घणा हुया। सो ईअं पोइ मां ज़ेब सिंधी थी वियुसि। ऐं पोइ वरी इतफ़ाक़ जी ॻाल्हि, जॾहिं लिखणु शुरू कयो ज़ेब आकली सां वाक़फ़ियत थी वई, जंहिंखे मूं वात पटे ॿुधो पियो, 2-4-5 साल गुज़रिया। ज़ेब आकली साहिबु रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हूंदा हुया, लाड़काणे कॾहिं ईंदा त पाण अचे मूंसां मिलिया 2-3 दफ़ा, मूंखे ख़ुशी थींदी ऐं मां उन्हनि खे ॾसियो त मुंहिंजो तव्हां खां मुतासिर थी मुंहिंजो नालो रखियो। ऐं वरी इतफ़ाक़ त हू रेडियो तां जॾहिं वियो हलियो त वरी उन खां कुझु अर्सो पोइ रेडियो साॻी प्रोड्यूसर थियुसि, वरी साॻी जाइ ते पोस्टिंग बि थी। ख़ैर इहे बाद जूं ॻाल्हियूं आहिनि। सो ज़ेब ईअं शुरू थियो ऐं पोइ नंढा नंढा आर्टिकल लिखिया, बल्कि उन नाले सां मूं चयो हाणे लिखिणो आहे मूंखे, पर इन खां पहिरियों वरी हिकिड़ो ॿियो वाक़ियो शेयर कयां, छो त इन में कंटिन्यूटी में अचे थो पियो। शायदि हीअ इंटरव्यू मुंहिंजी कुझु बायोग्राफिकल बि मूंखे महसूसु थींदो त सुभाणे मां न हुजां त शायदि न प्लीज़ अलाह साईं त शायदि ही शयूं इहे रिकॉर्ड थी रहनि थियूं पयूं। PTV इस्लामाबाद ते मुंहिंजो हिकिड़ो PTV न्यूज़ वारनि इस्लामाबाद वियुसि त हुननि इंटरव्यू कयो, हुननि मूंखां बायोग्राफिकल इंटरव्यू वरितो, जेको किथे न किथे सेव आहे, मुंहिंजे फेसबुक ते बि पियो आहे, किथे ॿियनि शायदि हुजे न हुजे, बहरहाल मुंहिंजे फेसबुक ते पियो आहे। सो उन ज़माने में जॾहिं मोहम्मद ख़ान शेख लिखंदो हुयो त मां जीअं तव्हांखे ॿुधायो त स्कूल मां भॼी अचे जनाब बाग में वेही रहंदो हुउसि, वरी बोर थी पवंदो हुउसि त पोइ आस्ते आस्ते अॻिते वेंदो हुउसि। रस्ते में हिकिड़ी घिटीअ में हूंदी मोहम्मदी प्रेस, सो कॾहिं उन घिटीअ मां गुज़री घर वञिबो, उतां मोहम्मदी प्रेस जे अॻियां पोइ वञी मां बीह रहंदो हुउसि। ऐं उते मशीन कहिड़ी, बिजली वारी मशीन बि कोन्हे, प्रिंटिंग मशीन हुई, लेटर प्रेस हुई, ऐं उहा बि जेका इलेक्ट्रिक ते न, जेका लत सां हलाईंदा पुराणे ज़माने में, लत सां हलंदी, त उहो लत सां हलाईंदा, पटो बदल हूंदो। हा। सो उन ते उहो ॾिसंदो हुउसि मां, त पेपर छपिजे थो, मां बीठो ॾिसंदो हुउसि इहे। त उते हिकिड़ो नौजवान मूंखां 2-4 साल वॾो हुयो, हिकिड़े ॾींहुं उन मूंखे पुछियो जी तूं रोज़ु अची छो थो ॾिसें हिते, छा ॾिसंदो आहे तूं? मां चयो मां ॾिसंदो आहियां त हीउ छपिबो कीअं आहे, जी कहिड़ी दिलचस्पी आहे? मां ॾिसां थो त हीअ कहाणी या जेका बि शइ लिखिबी आहे छपिबी कीअं, मां इहा थो ॾिसां। चलिया वे हिते, चई मां बि कहाणियूं लिखंदो आहियां, मुंहिंजो नालो आहे मुमताज़ अब्बासी। सो हुन जेको औरत थी वियो हिकिड़ो ज़मानो, न साईं, न सीमा, न सीमा सीमा जे नाले सां न लिखंदो, शायदि लिखंदो हूंदो, लिखंदो हो न शायदि उहो ई हो। हा, सो हाणे मां इहो ब्लेम नथो वठां, पर बहरहाल मुमताज़ अब्बासी सां मुंहिंजी संगत थी वई। ऐं हू मूंखां 2-4 साल उमिरि में वॾो, हुनजो हिकिड़ो ॿियो दोस्त हुयो, हुनजो नालो मूंखे यादि आहे, बशीर नूर हुनजो नालो हो, बशीर नूर। पोइ मंज़र सां गुम थी वियो बशीर नूर, त मुमताज़ अब्बासी कॾहिं कॾहिं पोइ लिखंदो रहियो। सो हुन सां दोस्ती थी वई त कंहिं महिल जेको आहे गॾु वञी चांहि पीअणु वेंदा हुआसीं किथे होटल ते। सो हिकिड़े दफ़े को होटल ते वेठा हुआसीं, चांहि वेठे पीतीसीं स्टेशन रोड ते, या अलमंज़र सिनेमा जेका शायदि हाणे त टही वई, उते हिननि पाण में ॻाल्हायो पिया, मां चुप करे वेठो ॿुधां पियो। सो मुमताज़ अब्बासी का ॻाल्हि कई, इतफ़ाक़ सां मूंखे हुनजी ख़बर हुई, पर हुन जी ॻाल्हि ग़लती थी वेंदी आहे, मूंखां बि थींदी, तव्हां खां बि थींदी, त हुन वटि प्रॉपर उहा इंफॉर्मेशन कोन हुई।
त मूं मुमताज़ खे चयो, मुमताज़ इहा ॻाल्हि ईअं न आहे, हीअं आहे। चई तोखे कहिड़ी ख़बर? मूं चयो इहा मूंखे ख़बर आहे। चई तूं इहे अख़बारुनि में लतीफ़ा लिखंदो आहे, लतीफ़नि जहिड़ियूं शयूं लिखंदो आहे, मां त वॾा मज़मून छपबा आहिनि मुंहिंजा, तोखे कहिड़ी ख़बर? मां हुतां चुप करे चांहि जो कप अध में छॾे हलियो वियुसि। हाणे जॾहिं पोइ हू मां वरी ज़ेब सिंधी थियुसि त हाणे हुनजा इबरत, तॾहिं अख़बारूं थोरियूं हूंदियूं, इबरत, हिलाल पाकिस्तान, सिंध न्यूज़ बि घणो पोइ निकिती, ऐं शायदि आफ़ताब शायदि हूंदी, बहरहाल मेहराण, इहे 3-4 अख़बारूं हूंदियूं। इबरत हिलाल पाकिस्तान में फिल्मी एडिशन निकिरंदा शायदि हर हफ़्ते, को अरबा जो ॾींहुं हो या आचर जो, बहरहाल कंहिं ॾींहं ते निकिरंदा हुया। हिन जा उन में फिल्मी मज़मून छपा, फिल्मुनि जे बारे में, फिल्मी अदाकारनि जे बारे में। सो हाणे मूं ज़ेब सिंधी नालो अख़्तियार कयो, कंहिंखे बि ख़बर कोन हुई, कंहिंखे कोन ॿुधायुमि। मूं चयो हाणे मूंखे लिखिणो आहे ऐं इन्हनि में छपराइणो आहे। छो त मां दड़को खाई निकितो, तोखे कहिड़ी ख़बर? ठीकु आहे, कुझु कयूं था। सो उन महिल मां इहो तजुर्बो कोन हो लिखण जो, इन क़िस्म जा आर्टिकल्स लिखण जो को तजुर्बो कोन हो। सो आगाज़ अख़बार ईंदी हुई, हाणे बि शायदि आहे कराची मां रीगल त निकिरे। जी हा। सो आगाज़ अख़बार मां नंढे खां पढ़ंदो हुउसि, 10 पैसे में मिलंदी हुई, माना रुपए में 10 ॾींहं अख़बार मिली सघे, 100 पैसा। हा, उहा मां वठंदो हुउसि, पढ़ंदो हुउसि। पोइ हुन में उहे चटपटियूं ख़बरूं हूंदियूं ऐं कंहिं महिल नंढियूं नंढियूं अखाणियूं हूंदियूं। सो पोइ मूं आगाज़ अख़बार में बि लिखियो पए मोहम्मद ख़ान शेख जे नाले सां। पर हाणे जॾहिं हे पासो ज़ेब सिंधी थी वियो त मूं चयो हाणे उते छपणो आहे मूंखे। सो मूं आगाज़ अख़बार सोचियो हाणे छा लिखां, मूंखे त का ख़बर ई कान्हे का। घर में ॾिठुमि त कुझु अख़बारूं पयूं, उन अख़बारुनि जा फिल्मी पेज जेको आहे मूं कढिया। उन में हिकिड़ो आर्टिकल मूं ॾिठो सिंधी फिल्मुनि जे बारे में, उनखे पढ़ियुमि अॻु में। पोइ सोचियुमि अहिड़ो सॼो मां न लिखी सघंदुसि। पोइ मूं हुन मां 4-6 सिटूं खयूं ऐं पोइ वरी उनखे अॻिते वधायो, 4-8 सिटूं 10 सिटूं पंहिंजूं लिखियूं। वरी मुंहिंजुसि त वरी उन मां पढ़ी, उन मां वरी 8-10 सिटूं खयूं, उहे उन में लॻाए, जंहिंखे अॼु जे दौर में कॉपी पेस्ट चइजे। सो उहे उन में लॻाए, वरी पुठियां कुझु पंहिंजूं। हाणे उहो हिकिड़ो आर्टिकल तयारु थियो जंहिंमें मां सम्झां थो को 40% हुनजो, बाक़ी 50-60% मुंहिंजूं सिटूं, बाक़ी हुन जूं अधु जहिड़ो आर्टिकल, अधु आर्टिकल सम्झो त जहिड़ो चोरी थियल। हाणे उहो हिकिड़ो तयारु थियो, हाणे मूंखे ॿिन्ही अख़बारुनि में मोकिलिणो। सो आगाज़ अख़बार पुराणियूं पयूं कुझु मूं वटि, खोले ॾिठुमि, उन में हिकिड़ो आर्टिकल हो ईरानी अदाकाराएं। पोइ नंढा नंढा शॉट्स जेको आहे हुन में लिखियलु हुजनि, हिकिड़ी अदाकारा जो प्रोफाइल त न, पर हुनजो फिल्मी कैरियर में जेको कमु थियलु हो। मूं उनखे कयो तर्जुमो, छो त मुंहिंजी उर्दू नंढे लाइ सुठी, ॿुधायमि तव्हांखे उर्दू फैमिली में मां रहियो आहियां। उनखे कयुमि तर्जुमो ऐं उन जॾहिं लिखियुमि त उन ते लिखियो मूं तर्जुमो ज़ेब सिंधी, ऐं हू जेको उन मूं पंहिंजो नालो ॾेई छॾियो। उन में कोन लिखियुमि त किथां मां मदद वरिती या छा कयो आहे। हिकिड़ो मोकिलियो मूं हिलाल पाकिस्तान में, हिकिड़ो मोकिलियो इबरत में। हाणे उहो पोइ उन ॾींहं जो इंतज़ारु, साॻे ॾींहं ते 2 एडिशन ईंदा। सो वञी जो वठां त मुंहिंजो ॿिन्ही में आर्टिकल लॻो पियो हुजे। हिकिड़े में मुंहिंजो फ़ोटू बि लॻल हो, छो त फ़ोटू गॾु मोकिलिबो तॾहिं। हिकिड़े में फ़ोटू सां छपियो, हिकिड़े में बिना फ़ोटू जे। 2 अख़बारूं विधियूं बग़ल में ऐं सिधो वियुसि उन प्रेस ते, मोहम्मदी प्रेस ते। मुमताज़ अब्बासी खे चयुमि, अच्छा उन हफ़्ते हुनजो कुझु बि कोन लॻल हो। मां सम्झां थो हीउ मुंहिंजो इंटरव्यू ॿुधंदो मूंसां फेसबुक ते एड थियलु आहे, ऐं हू कॾहिं हुन माइंड न कयो आहे। इहे ॻाल्हियूं लिखियूं बि आहिनि, पंहिंजे कालमनि में बि लिखियूं, शाबास आहे हुनखे। मूं हुनखे चयो, मुंहिंजो आर्टिकल लॻो आहे। अख़बार खणी मुंहिंजे अॻियां रखी, बिना फ़ोटू वारी अॻु में त खोले ॾिठईं। हाणे पहिरियों दफ़ो ज़ेब सिंधी नाले सां ॾिसी, चई ज़ेब सिंधी त को मशहूरु माण्हू थो लॻे, तूं त न आहे, तूं त मोहम्मद ख़ान शेख आहे। लफ़्ज़ पहिरियों त चई मशहूरु माण्हू थो लॻे। हाणे मशहूरु हूंदो उन ज़माने में ज़ेब आकली, पोइ हिन में सम्झो ज़ेब सिंधी मशहूरु माण्हू हूंदो। मूं चयो न इहो मां आहियां। हुन टैग ॾिनो ॿियो, त मूं वरी फ़ोटू वारो ॿियो एडिशन कढी हुनजे अॻियां रखियो। पहिरियों हुन आर्टिकल खे ॾिठो, फ़ोटू खे ॾिठईं, हथ लाइ ॾिठईं, पेस्ट त न आहे थियलु। पोइ मूंखे ॾिठईं, पोइ हुनखे ॾिठईं, पोइ वरी मूंखे ॾिठईं। पोइ मूंखे चयईं त मां कहाणी बि लिखंदो आहियां।
अफ़साना लिखंदो आहियां, तूं अफ़सानो लिखियो आहे कॾहिं? मूं चयो न, चयो मां अफ़साना लिखंदो आहियां। मूं चयो ठीकु आहे, हाणे चैलेंज बणिजी वियो त मूंखे अफ़सानो लिखिणो आहे। सो हिकिड़ी मूं कहाणी त पढ़ंदो हुउसि नंढे लाइ, नंढड़ी कहाणी लिखणु ईंदी ऐं डाइजेस्ट बि पढ़ंदो हुउसि। पोइ मूं हिकिड़ी कहाणी लिखी, उहा मोकिली, रहबर डाइजेस्ट हूंदो, हुनजो एडिटर हुओ आबिद लगारी लगारी साहबु। सो मूं हुनखे कहाणी मोकिली ऐं हफ़्ते खन खां पोइ वापसि मूं वटि लिफ़ाफ़े में, हुन पंहिंजे मूंखे जवाबी लिफ़ाफ़ो कोन मोकिलियो, लिफ़ाफ़े जे पोयां एड्रेस लिखी छॾी, लिखंदा हुआसीं लिफ़ाफ़े जे पुठियां फिराम। हफ़्ते खन खां पोइ हिकिड़ो लिफ़ाफ़ो मूंखे आबिद लगारी जे पारां मिलियो अचे, जंहिंमें हिकिड़ो नंढिड़ो ख़त बि पियल हो त तव्हांजी महिरबानी, पर तव्हांजी कहाणी नाक़ाबिले शायदि आहे। हुनखे शाबसाना त रधीअ टोकरे में फाड़ी फिटी करे पंहिंजे ख़र्च सां मूंखे वापसि मोकिले ॾिनी। वरी मूं ॿी लिखी, वरी वापसि आई। पोइ टी या चौथी कहाणी उहा जॾहिं मोकिलियमि त हुन मूंखे लिखियो त हीअ कहाणी तव्हांजी क़ाबिले शायदि आहे, असां ईंदड़ शुमारे में छपींदासीं। ऐं पोइ मुंहिंजो इंतज़ारु शुरू थियो ऐं रेलवे स्टेशन ते हूंदो बुक स्टॉल, जितां उहे सभु अख़बारूं रिसाला डिस्ट्रीब्यूट थींदा। पोइ जनाबाग ॾांहुं रुलण जे बजाए रेलवे स्टेशन ते हली वेंदो हुउसि, भाई डाइजेस्ट कॾहिं ईंदो? हिकिड़े ॾींहुं मिलियो अचे त पहिरीं कहाणी मुंहिंजी रहबर डाइजेस्ट अगस्त 1974 में ज़ेब सिंधीअ जे नाले सां जेका पहिरीं कहाणी छपी, उहा हुई जेका 8 सिफ़नि ते पखिड़ियल हुई। सो ईअं कहाणी जी इब्तिदा थी। हिकिड़ी नंढड़ी साई वठो। हा नाज़रीन, असांजूं ॻाल्हियूं जनाब ज़ेब सिंधी सां जारी आहिनि ऐं ज़ेब सिंधी सिंध जे उन्हनि कहाणीकारनि ऐं लेखकनि में शामिलु आहे जंहिंजूं कहाणियूं सिंधी समेत उर्दू, पंजाबी, पश्तो उहे तर्जुमो थियूं आहिनि। ऐं रुगो कहाणीकार कोन्हे, अफ़साने निगार ऐं नावलिस्ट बि आहे ऐं कालमिस्ट बि आहे, रेडियो ते ब्रॉडकास्टर बि रहियो। असांजूं ॻाल्हियूं साईं सां जारी आहिनि। हिकिड़ी नंढड़ी साई खां पोइ वरी गॾु था थियूं।